सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या आका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ मुझो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ। हर कंहिं सां राणू राज़ी थींदो आयो हर कंहिंखे प्यार प्यारो ॾींदो आयो हर कंहिंखे प्यार प्यारो ॾींदो आयो नाज़िल क़ुर्आन क़ुर्ब वारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ। मुझो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ। अफ़सोस जेके माण्हू मुंहुं मटाए वेठा पंहिंजो ईमान त खसाए वेठा पंहिंजो ईमान त खसाए वेठा तन जो गुज़रान गप गारे ते आ तन जो गुज़रान गप गारे ते आ मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ। जंहिंजे सदके थियूं हेॾियूं महिरबानियूं जुड़िया जहान जुड़ियूं सोणियूं जानियूं जुड़िया जहान जुड़ियूं सोणियूं जानियूं राज़ी रहमान बेभलारे ते आ राज़ी रहमान बेभलारे ते आ जंहिंजो ईमान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ। अब्दुल कादिर थियो कुर्ब काफ़ी आहे पाण शहन छा थियो छापी आहे पाण शहन छा थियो छापी आहे उन गबान को जे कारे ते आ उन गबान को जे कारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ। मुंहिंजो ईमान मुब प्यारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ जंहिंजो एहसान जग सारे ते आ।